सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त MQM खे सिंध काबीना में शामिल करण या गवर्नरशिप ॾियण जो को बि फ़ैसिलो नाहे थियो। जेको बि फ़ैसिलो थींदो पार्टी क़यादत कंदी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त MQM सां अहिड़ो को बि मुआहिदो न थियो आहे जंहिंसां सिंध जे अवाम जा हक़ मुतासिर थियनि। टाइम न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल्हि कंदे वॾे वज़ीर चयो त सिंध में PTI जा MPs इस्तीफ़ा ॾींदा त चूंडूं कराईंदासीं, पर लॻे ईअं थो त वफ़ाक़ या सिंध में बि केतिरा ई MPs PTI खां धार थी वेंदा। नाज़रीन, वफ़ाक़ जी इमरान सरकार के ख़ात्मे खां पोइ पाकिस्तान पार्टी जश्न निजात जो आहे उहो मल्हाए पई। जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हिते मौजूद आहिनि, सां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं त छो ज़रूरत महसूस थी हिन क़िस्म जे जश्न निजात मल्हाए। सर, छो ज़रूरत महसूस थी त हिन क़िस्म जो जश्न निजात मल्हाए? अना ही पाकिस्तान में जेको 3.5 सालनि खां हिकिड़ी बर्बादी हुकूमत आयल हुई, जेकड़ी सिलेक्टेड हुकूमत आयल हुई, उन वञण खां पोइ माण्हुनि में पाण ई हिकिड़ो शौक़ु हो, जज़्बो हो त ॿाहिरि निकिरनि। ऐं कराची डिवीज़न अॼु इहो फ़ैसिलो कयो त असां सभिनी खे हिते राति जो अफ़्तार खां पोइ राति जो सभिनी खे गॾु कयूं ऐं ॾिसो हिकिड़े सॾ ते हज़ारे माण्हू हिते गॾु थी विया आहिनि। इहो जोश आहे, इहो जज़्बो आहे त इन सिलेक्टेड हुकूमत खां जेकी जान छॾाई वई आहे उन में ख़ुशी मल्हायूं। सुभाणे इमरान खान जो जलसो आहे, सुभाणे इमरान खान कराची पहुचे त तव्हां उनखे आजाब कयो, छा था चवंदो, इंतज़ाम कहिड़ा कया आहिनि तव्हां उनजे हवाले सां? असां हर पॉलिटिकल पार्टी खे कंदा आहियूं फैसिलिटेट, ऐं हिन केस में भी PTI जेको आहे परमिशन वरिती आहे, परमिशन बि ॾी अथऊं। असां फैसिलिटेट कंदासीं, सिक्योरिटी जो बि अरेंजमेंट कंदासीं ऐं हू जलसो कनि भले। MQM खे सूबाई हुकूमत में शामिल थिए पई? सो ही पार्टी लीडरशिप जो फ़ैसिलो थींदो। असांजी जेकी अंडरस्टैंडिंग आहे MQM सां उन में का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, पर असां चाहींदासीं त हिन सूबे खे अॻिते वधाइण लाइ जीअं फेडरेशन में जेके मेन पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, जेके हिन इमरान खान जी हुकूमत जे ख़ात्मे लाइ जंहिं किरदारु अदा कयो, उन्हनि पॉलिटिकल पार्टीज़ खे असां पाण सां हिते सूबे में मिलायूं त जीअं हिकिड़ी हमांगी जी फ़ज़ा क़ाइमु थिए ऐं असां हिन सूबे हिन मुल्क लाइ बहितर कमु करे सघूं। गवर्नर जो फ़ैसिलो थियो आहे केर पियो थिए? न, अञा फ़ैसिलो मुंहिंजे इल्म में कोन्हे, अगरि को थींदो MQM मां न, इहो मूंखे इल्मु कोन्हे। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त जेकी असां सां हुनजी अंडरस्टैंडिंग आहे उन में न वज़ारत न गवर्नर जी का ॻाल्हि आहे, पर वरी आउं तव्हां ॿुधाए थो हीअ लीडरशिप गॾिजी मिली जेको मुल्क जे लाइ सूबे जे लाइ बहितर हूंदो उहो फ़ैसिलो कंदी। हिकिड़ो जेको सोशल मीडिया ज़रिए हिकिड़ी तनक़ीद थिए पई त जेको MQM सां तव्हां इतिहाद कयो, इन में शायदि डोमिसाइल बेस ऑफिसर तव्हां सिंधी ऑफिसर कराची सां मोकिलींदो ॿारनि? अहिड़ी भला मूंखे ॿुधायो किथे लिखियलु आहे इहो? अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। मां तव्हांखे ॿुधायां त जेकी रिक्रूटमेंट्स लोअर ग्रेड जी थींदी आहे उहा ई लोकल बेसिस ते थींदी आहे। सो अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। ईअं त मुंहिंजे पंहिंजे ज़िले में जामशोरे में मुंहिंजो तालुक़ु आहे। जामशोरे जो ऑफिसर जामशोरे में रही कोन थो सघे, इनखे पुलिस जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे त ॿाहिरि माण्हू रखंदा आहिनि। अहिड़ी का ॻाल्हि आहे कोन। उहो अगरि को ट्रांसफर थी वियो, उनखे हिकिड़ो इशू ठाहे माण्हू खणी वठनि त ॿी ॻाल्हि, पर अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। सर, अपॉइंटमेंट ताईं हूंदो, पोस्टिंग ताईं न हूंदो? अपॉइंटमेंट त लोकल लेवल ते उहो ई थींदी आहे न। उहो जेको रिक्रूटमेंट रूल्स आहिनि हींअर हुकूमत सिंध जा, उन तहत ई अपॉइंटमेंट थींदी। हिकिड़ी तनक़ीद आहे त हिन इताद सां आम सिंधी माण्हू जेको आहे उन जा इशूज़ जेके आहिनि, मसइला आहिनि, उहे हल न थींदा ऐं वधीक मुतदा जेको उनखे मूंखे ॿुधाए छॾियो, का स्पेसिफिक ॻाल्हि हुजे त ॿुधायो न, कहिड़ो मसइलो? पाकिस्तान पीपल्स पार्टी सॼे मुल्क जी पार्टी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सिंध जे अवाम चाहे ऑपोजिशन में रहिया हुयूं हमेशह साथ ॾिनो, हमेशह इलेक्ट कयो, ऐं पार्टी बि कॾहिं सिंध जे अवाम जे अहिड़ी ॻाल्हि न कंदी जंहिंसां सिंध जे अवाम जो को नुक़सानु थिए। PTI जा सिंध असेंबली में इस्तीफ़ा ॾियनि था त छा तव्हां इलेक्शन कराईंदो उन सीटुनि ते? बिल्कुलु इलेक्शन कराईंदासीं, अगरि ॾियनि था त उनजी मर्ज़ी आहे। ॾाढी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू तेसि ताईं ॿिया घणा छॾे न विया त इन करे ऑलरेडी माण्हू उन्हनि खे छॾनि पिया था। कान आहे त MPS कुझु वधीक PTI जो शामिल? मूंखे लॻे त ईअं ई थो। हींअर बि जेको फेडरल में उन्हनि इस्तीफ़ा ॾिना आहिनि नेशनल असेंबली मां, बग़ैर उहो प्रॉपर इस्तीफ़ा तव्हांखे ख़बर न आहिनि। हैंड रिटन हुअणु खपनि को बि इस्तीफ़ो, जेसि ताईं मूंखे ख़बर आहे हैंड रिटन कोन्हे। राजा परवेज़ शाह हींअर स्पीकर थियो आहे, मूंखे पको यकीन आहे त उहो घुराईंदो मेंबरनि खे, अगरि उन्हनि मां को इस्तीफ़ा वापसि वठणु चाहींदा त उहो वठंदा। महिरबानी। नाज़रीन, तव्हां गुफ़्तगू थी सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी, ऐं उन जो चवणो त अञा गवर्नर MQM खे सिंध गवर्नमेंट में शामिल करण जे हवाले सां को फ़ैसिलो कोन थियो आहे। पार्टी लीडरशिप जेको फ़ैसिलो कंदी उहो ई उनखे करिणो आहे। गॾोगॾु उन जो चवणो त को बि अहिड़ो मुतालबो MQM जो न मञियो वियो आहे जंहिंसां की बाराड़ीअ माण्हुनि जा हक़ मुतासिर थियनि ऐं असां उन्हनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो आहे।